उस्ताद बुखारी चयो आहे त अयाणो बेगाणो अॻे ई हुअसि मां रहियल होश मुंहिंजो उॾारे छॾियईं अलाए त काॾे विस पे बुखारी अजायो निहारे बिहारे छॾियईं। सुहिणा सिंधवासियो अस्सलाम वालेकुम। उस्ताद बुखारी जन सेटुनि सां तव्हांजी आजियां था कयूं। मुंहिंजो अव्हां सां मुखातिब थियण जो मक़सदु अॼु ख़ासि तौर ते इहो त असांजे इंतिहाई प्यारे दोस्त शाइर सागर अमीन वाढे तव्हांजे लाइ असांजे लाइ हिकिड़ो फेसबुक जी दुनिया में हिकिड़ो ज़बरदस्त पेज आंदो आहे लाड़ जो आवाज़। पेज लाड़ जो आवाज़ तव्हां ॿुधंदो त उन में तव्हांखे ॿुधण जे लाइ मिलंदा ख़ूबसूरत मौसीक़ी जा रंग, उन खां अलावा रेडियो जे मशहूरु कंपेरनि जा रेडियो जा प्रोग्राम ऐं ख़ूबसूरत यादूं यादि कहाणियूं ऐं ख़ूबसूरत अज़ीम शाइरनि जी रिकॉर्ड थियल शाइरी। त हिन पेज में इलाही सारो मज़ो आहे, इलाही सारो सुरूर आहे ऐं जेॾी महिल बि तव्हांखे वक़्तु मिले थो त तव्हां जेकॾहिं हिन ख़ूबसूरत पेज खे विज़िट कंदा त तव्हांखे नयूं ऐं सुहिणियूं शयूं ॿुधण जे लाइ मिलंदियूं ऐं कुझु उहे शयूं तव्हांखे ॿुधण जे लाइ मिलंदियूं जेके हिन वक़्त ते नायाब आहिनि। असांजे हिन दोस्त शाइर सागर अमीन वाढे जी भरपूर इहा कोशिशि आहे त निकोर तख़लीक़ुनि खे रिकॉर्ड कराए हिन पेज आधार असांजे दोस्तनि ताईं पहुचाइजे त हरगिज़ इहो न विसारिजो ऐं ज़रूरु ॿुधिजो पेज लाड़ जो आवाज़। फेसबुक ते तव्हां सर्च कंदो लाड़ जो आवाज़ त बिल्कुलु तव्हांखे इहो पेज मिली वेंदो। हिन पेज में तव्हांखे ख़ूबसूरत खोड़ सारो मवादु मिलंदो जेको तव्हां ॿुधंदा त इनशाला तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। हिन पेज जो एडमिन आहे शाइर सागर अमीन वाढो। संदसि मोबाइल नंबर तव्हांखे ॿुधाईंदो हलां 0341 जी हा 0341 1192 787 0341 1192 787 0341 1192 787 *341 1192 787। ही असांजे हिन दोस्त जो कॉन्टेक्ट नंबर आहे ऐं पेज जो नालो आहे लाड़ जो आवाज़, जेको आहे पाण सभिनी जो आवाज़। अखियुनि में मिहोगी जी मौसम रखी वियो, रुआं कीअं न मूं ते इहो कमु रखी वियो, वरीअ जे अंदर खे नवां ॾंभ ॾेई वियो ऐं कालो के ज़ख़्मनि ते मरहम रखी वियो। चयमि हेकलाई में कीअं वक़्तु कटिबो त फ़ौज़िया जे गीतनि जो एल्बम रखी वियो।